जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि गोपाष्टमीअ जी कथा। त सभई प्रेम सां चओ, राधा दामोदर भगवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय, गौ माता जी जय। श्री सूत जी महाराज खां सोनक आदिक ऋषि पुछण लगा त हे स्वामी, कृपा करे गोपाष्टमीअ जी कथा ऐं हुन जी विधि ॿुधायो। श्री सूत जी महाराज चवण लॻो त हे ऋषीश्वरो, मां तव्हांखे पुराणनि जी पवित्र कथा थो ॿुधायां, कृपा करे कन ॾेई ॿुधो। हिन कथा जे ॿुधण सां बेशुमार अश्वमेधन यज्ञनि जो फल ऐं 1000 गौदान करण जो फल प्राप्त थिए थो। कथा हिन तरह आहे। पहिरियां भगवान कृष्ण वछड़नि जो पालक हुयो, पर कतीअ सुधी अष्टमीअ ॾींहुं हू गौनि जो गोप थियो। तंहिं करे उन्हीअ अष्टमीअ खे गोपाष्टमी चवंदा आहिनि। हिन पवित्र ॾींहुं गांयुनि खे गाह ॾियणु घुरिजे, परिक्रमा ॾेई पंधु करणु घुरिजे। ईअं करण करे मन जा सभई मनोरथ सिद्ध थियनि था। ॿियो त कृष्ण भॻवान खे जीअं राधिका प्यारी आहे, तीअं राधा कुंड बि प्यारो अथसि। तंहिं करे गोपाष्टमी ॾींहुं राधा कुंड में सनानु करे कृष्ण जी पूजा करणु घुरिजे। कृष्ण चंद आनंद कंद मुरली मुकुंद जो पूजा करण करे सभई पाप ईअं परे भॼंदा आहिनि, जीअं शींहं खे ॾिसी गिदड़ वञी गारनि में लिकंदा आहिनि। गौ हत्यारो, ब्रह्म हत्यारो, शराबी ऐं विर्त जे भंग करण वारो, अहिड़ा पापी गौनि जे धुर करे पापनि खां छुटी गौलोक में वञी वासो कंदा आहिनि। गौनि जे पुठियां जेतिरा जेको पेर खणंदो, उन्हनि ओतिरनि कुलनि ताईं हू वैकुंठ में वञी वासो कंदो। गौनि जे पालक गिरवधारी ब्रज बिहारी कृष्ण मुरारी गोपाल भगवान जेको गौनि पूजा जो महात्म चयो आहे, सो मां तव्हांखे ॿुधायां थो। गौ पूजा जो महात्म। श्री कृष्ण भगवान जो कथन आहे त जेको मुंहिंजा प्रेमी भगत चंदन, चांवरनि, गुलनि, फुलनि इत्यादिकनि सां गऊ जो पूजन कंदा आहिनि, उहे ॼण मुंहिंजी ई पूजा कंदा आहिनि। जेको गऊ जे मुख में अटे जो पेड़ो, लॾूं या पकल अन्न ॾींदा आहिनि, उन्हनि खे अनंत फल मिलंदो आहे। हुननि जो पुण्य जो कथन केरु करे सघंदो। गोपाष्टमीअ ॾींहुं सूरज भॻवान जे अस्त थियण खां अॻु में गांयुनि जे गुस वक़्तु शहर जे ॿाहिरां गुलाब, राबेल, चंबेलीअ, मोते ऐं ॿियनि तरह तरह जे गुलनि जूं मालाऊं ठहिराए अटे जा पेड़ा, लॾूं, पकवान गांयुनि खे खाराइजनि। कुंगुअ, चंदन ऐं चांवरनि सां हुननि जी पूजा करे, छो त गोपाष्टमीअ समान ॿी का बि तिथि भॻवान खे प्यारी न आहे। गोपाष्टमीअ ॾींहुं गौनि जे पूजन करण सां सभिनी दाननि ऐं तीर्थनि जो फल मिले थो। गौ मंत्र पढ़ी पहिरियां ई गऊ जा चरण धोइण घुरिजनि। मंत्र हीअं आहे। लक्ष्मी माता हे सुखदाता, हे विष्णुअ जी प्यारी, कष्ट कटे छॾ, पाप पटे छॾ, मुक्ति ॾे मोचारी, सब जा काज पुॼाइण वारी, सब जा काज पुॼाइण वारी, संतन जी हितकारी, होमे हथड़ा ॿधी करे थो, तो दर आहे जारी। इहो मंत्र पढ़ी गौनि जा चरण कमल धोई ऐं गऊ माता जे अॻियां 2 हथड़ा ॿधी हिन तरह वेनती करे, हे माता, तुंहिंजे लाइ चंदन, धूप ऐं ॿिया ख़ुशबूदार पदार्थ, कुंगु वग़ैरह आंदा अथमि। गुलनि जूं ख़ुशबूदार मालाऊं ठहिरायूं अथमि, सो तूं ग्रहण कर। घीअ जो वटियुनि सां हीअ ॿरंदड़ ॾीओ, हे माता, तूं ग्रहण कर। फल फूल, लॾूं ऐं पेड़ा मुंहिंजो ॾिनल नैवेद्य ग्रहण कर ऐं असांजूं सभई कामनाऊं सिद्ध कर। हे जगत जी जननी, जगत जी माता, मां तोखे वारंवार नमस्कार करियां थो। तूं मूंखे जगत में ॾुधनि पुटनि वारो कर। तीअं चई गौनि खे परिक्रमा ॾिजे ऐं गौनि जे पुठियां हलिजे।
टेटीहनि करोड़नि देवताउनि खे पूॼण करे जो फल मिले थो उहो गोपाष्टमीअ ॾींहुं हिकु गऊअ जे पूॼन करण करे प्राप्त थिए थो। अश्वमेघ यज्ञ में हज़ारनि ब्रह्मानि खे भोजन कराइण करे जो फल मिले थो उहो हिकु गऊअ खे गाहु खाराइण सां प्राप्त थिए थो। सभिनी देवताउनि जे मंदरनि ऐं ठाकुरनि द्वारनि में गुलनि चढ़ाइण करे जो फल मिले थो उहो फल गोपाष्टमीअ ॾींहुं फ़क़ति हिकु गऊअ दान करण सां प्राप्त थिए थो। ब्राह्मण जे सभिनी देवताउनि ऐं पितरनि खे परिक्रमा ॾियण करे जेको फल मिले थो उहो फल गोपाष्टमीअ ॾींहुं गऊ माता जेका सभिनी सुखनि जी दाता आहे ॼमण खां वठी मरण ताईं गाहु खाई अमृत जहिड़ो खीरु ॾेई पाले थी तंहिंजी रक्षा करणु हर कंहिं हिंदू धर्म मात्र जो धर्म आहे। पंहिंजी माता त पूरा 12 महीना बि खीरु पीआरे न सघंदी आहे, हर घड़ीअ कक थी पेई मारींदी आहे, पर गऊ माता त उमिरि भर नंढे खां पाले वॾो करे थी। हुन जो ॻौट ऐं छेणो जायुनि खे पवित्र करे थो जिते पाठ पूॼाऊं थियनि था। भॼन गऊ माता जो। ॿुधो हे गऊ जा उपकार, हिंदू धर्म जी माता आहे वेही कयो त वीचार। गांव खाए थी खीर ॾिए थी ॾुध मखण सां घी थिए थी, ॾुध मखण मां घी थिए थी, तंहिं मां ठहनि थियूं शयूं ताक़तदार। ॿुधो हे गऊ जा उपकार। गऊनि मंझा गाबा थियनि था, गाॾियुनि में उहे माल ढोइनि था, लहनि असांजा आचार। ॿुधो हे गऊ जा उपकार। डांड बनीअ में हर काहिनि था, ज़मीन खे उहे पाणी ॾियनि था, तन में थियनि अन्न अपार। ॿुधो हे गऊ जा उपकार। छेणो ॻौट गांइ जो पवित्र आहे, किनियुनि जायुनि खे छॾे ठाहे उते थियनि पाठ पूॼाऊं। ॿुधो हे गऊ जा उपकार। शादीअ गमीअ में गऊ दान कनि था, वेद शास्त्र इहा आज्ञा ॾियनि था, जन मां कटजनि पाप अपार। ॿुधो हे गऊ जा उपकार। हे मन चवे सतवादी सजायो, दर दर गऊशाला ठाहियो, थे हिंदू धर्म जी जयकार। ॿुधो हे गऊ जा उपकार। चङनि पुरुषनि गऊशाला ठाही, तन मन धन सां आहे सेवा कमाई, तन मां थियो पैदो मददगार। ॿुधो हे गऊ जा उपकार। ब्राह्मण खे गऊ दान करण करे 7 कुलनि जो उद्धार थिए थो। तपस्या, दान, पुण्य, स्नान, तप, योग ऐं यज्ञ करण मां जो फल नथो मिले सो गोपाष्टमीअ ॾींहुं विर्त रखण सां मिले थो। जेको मनुष्य हीअ विर्त रखे थो ऐं उन्हीअ ॾींहुं गऊनि जी पालना करे थो सो सूरज चंड जे हुजण ताईं अनेक प्रकारनि जा भोग भोगे विष्णु लोक में वञी वासो करे थो। जेको अहिड़ो महाफलदायक विर्त रखी गऊनि जी सेवा नथो करे सो ब्रह्मा जे केतिरनि ई कल्पनि ताईं नरक में निवास थो करे ऐं हिन लोक में रोगी, कुबो, कोड़ियो, अंधो, मंडो, ॿोड़ो थिए थो। गोपाष्टमीअ ॾींहुं जेकॾहिं शाम जे वक़्तु श्रवण नक्षत्र हुजे त उहो मुक्तिअ जे ॾियण वारो जयंती योग चइबो आहे। जेको जयंती योग नथो करे उहो ब्रह्म हत्या, गऊ हत्या जे पापनि जो अधिकारी थो थिए। जेको गोपाष्टमीअ ॾींहुं विर्त रखी गऊनि जी सेवा नथो करे उहो सर्प जी जूणी पाए थो। उन्हीअ ॼण त गॾह कांव हिली बाज ऐं माण्हूअ जो मांस खाधो। कतीअ जे सुॾियुनि में जेको गोपाष्टमी नथो करे उहो ब्रह्म राक्षस थिए थो। उन्हीअ मनुष्य जो 100 कुल नरक में वञे थो। जेको श्रवण नक्षत्र जे गोपाष्टमीअ ॾींहुं शुक्ल पक्ष में गऊ माताउनि जी पूॼा करे थो उन्हीअ खे पुट पोटा सुपात्र थियनि था, सदाई निरोगी रहे थो।
स्वर्ग लोक जा सुख माणे आनंद भोगे वरी मृत्यु लोक में अची उहो राजा जे कुल में जन्म वठे थो। वॾो धनवान थिए थो। जम जा दूत उनखे सताए नथा सघनि। उन्हीअ देश में मर्ज़ीअ मूजिबि बादल बरसात कनि था। अन्न धन अखीचार थो थिए। सुख संपत्ति वधे थो। प्लेग वबा कालेरा महामारी ऐं ॿियूं माता जहिड़ियूं खौफ़नाक बीमारियूं वासो नथियूं कनि। हुन देश में को बि विघ्न वेझो नथो अचे। अनेक प्रकारनि जा पाप निवृत थी वञनि था। भॻवान पंहिंजी मुखारबिंद सां चवे थो त अहिड़ो मनुष्य मूंसां मिली हिकु रूप थी वेंदो आहे। गोपाष्टमीअ खां मथे ॿियो को बि विर्त कोन्हे। जेको हीअ कथा एकाग्र चित्त थी ॿुधे थो उन्हीअ खे अग्नि सोप यज्ञ जो पुण्य जी प्राप्ति थिए थी। उपदेश। गोपाष्टमीअ जो ॾींहुं भगत जो भंडारा। विर्त वारनि वास्ते ॼण स्वर्ग जो सिंगारा। त्रिवेणी तीरथ में जेको टे मितार दे। गोदावरी जमुना गंगा तीरथ तंहिं लाइ त्यारा। विष्णु शिव ईश्वर जी भक्ति गौन जी सेवा कजे। दुख दर्द तंहिंजो थिए दफ़े जो संत सेवादारा। रिध सिद्ध ऐं नवनिधि ते पुरुष खे शो न मिले। तन मन धन सां हरिय जो पुरुष पूजादारा। दया धीरज धर्म दिल में होत हरदम धार जाए। ॿियो किस्सो सभु कूड़ थी हिकिड़ो सचो करतारा। पद्म पुराण मां कारकत महात्म गोपाष्टमीअ जे कथा बाबति 32 अध्याय संपूर्ण थियो। सभई चओ श्री कृष्ण भगवान की जय। सभई चओ गौ माता जी जय। राधा दामोदर भगवान जी जय। ओम जय जगदीश हरे। स्वामी जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट दास जनों के संकट क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। जो ध्यावे फल पावे दुख बिन से मन का। स्वामी दुख बिन से मन का। सुख संपत्ति घर आवे सुख संपत्ति घर आवे। कष्ट मिटे तन का। ओम जय जगदीश हरे। माता पिता तुम मेरे शरण गऊँ मैं किसकी। स्वामी शरण गऊँ मैं किसकी। तुम बिन और न दूजा प्रभु बिन और न दूजा। आस करूँ मैं जिसकी। ओम जय जगदीश हरे। तुम पूर्ण परमात्मा तुम अंतर्यामी। स्वामी तुम अंतर्यामी। पार ब्रह्म परमेश्वर पार ब्रह्म परमेश्वर तुम सबके स्वामी। ओम जय जगदीश हरे। तुम करुणा के सागर तुम पालन करता। स्वामी तुम पालन करता। मैं मूर्ख कल कामी मैं सेवक तुम स्वामी। कृपा करो भरता। ओम जय जगदीश हरे। तुम हो एक अगोचर सबके प्राणपति। स्वामी सबके प्राणपति। किस विध मिलूं दया में किस विध मिलूं दया में। तुमको मैं कुमति। ओम जय जगदीश हरे। दीन बंधु दुख हरता तुम ठाकुर मेरे। स्वामी तुम रक्षक मेरे। अपने हाथ उठाओ अपने शरण बिठाओ। द्वार पड़ा तेरे। ओम जय जगदीश हरे। विषय विकार मिटाओ पाप हरो देवा। स्वामी पाप हरो देवा। श्रद्धा
शिवानंद स्वामी मन वांछित फल पावे। घर लक्ष्मी आए सब दुख मिट जाए। ओम जय जगदीश हरे, ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट, दास जनों के संकट क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। बोलिए विष्णु भगवान की जय।